नाज़िन पूरी सिंध जियां जाम नवाज़ अली तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि में भी महांगाई जो जिन बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो, जंहिं करे मज़दूर तबको सख़्त परेशान आहे। रिपोर्ट करे रहियो आहे जाम नवाज़ अली मां मोतीराम। पूरे पाकिस्तान जियां जाम नवाज़ अली तलके जे मुख़्तलिफ़ शहरनि में महांगाई उरूज ते आहे। हिते दिहाड़ीदार मज़दूर तबको सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। जॾहिं त 12 रुपया पेट्रोल में सस्ताई थियण खां पोइ बि आम वाब जी शयुनि जा अघ अञा बि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। हिते जे मज़दूरनि शहरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। मच्छी एॾी महांगी थी वई जो 550 रुपया असांखे मंडियुनि में मिले थी। खणी अचूं था त एॾी महांगाई जो हिसाब करे त असांजो माना पेट बि नथो भरे सघे। महांगाई उरूज ते पेट्रोल बि लही वियो हलियो, तॾहिं बि महांगाई लहे नथी। हाणे असां गुज़र करे नथा सघूं, मच्छियूं महांगियूं थी वञनि हलियूं, हाणे गुज़र ई नथो थी सघे। वर्दी हालांकि अर्ज़ु आहे त महांगाई ते कंट्रोल करे, महिरबानी करे। खाधे पीते जूं सफ़ा रोड ते चढ़ियल आहिनि, जेको ग़रीब मज़दूर तबको उन लाइ घर जो गुज़ारो करणु सफ़ा मुश्किल आहे, नामुमकिन आहे। मुश्किल त घणो आहे पर नामुमकिन आहे। हिकिड़ी ग़रीब सफ़ा ग़रीब खां ग़रीब थींदो पियो वञे, मुफ़लिस थींदो थो वञे। हिकिड़े टाइम जी माना रुखी सुखी बि कोन खाए सघे, ख़ाली अटो चणा वठण लाइ मुश्किल। तमामु बद खां त इंसानु जीअण जंजाल थी वियो आहे इंसान। हींअर ॾिसो पिया त तव्हांखे ख़बर आहे त को माण्हू 500 कमाइण वारो 500 में मिले छा थो। 500 में 5 किलो अटो बि मस्तु थो थिए, 5 किलो घी त घी जी थैली नथी थिए, न भाॼी वठ त भाॼी महांगी लॻी पई, हर शइ खे लाख लॻो पिया। छा करे इंसानु जीअण जंजाल थी। ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट पंहिंजे हिसाब सां घटि रेट ते करे थी, पर जेको दुकानदार आहे मार्केट जे हिसाब सां जेको आहे उहो तमामु इलाही जेको आहे रेट ॾाढे हलाईंदा आहिनि। जेकॾहिं अगरि 80 रुपया किलो जे हिसाब सां बोरी जो हिसाब लॻायो त 3900 रुपया या 4000 रुपये अचे थी, तो 80 रुपये में पए थी। उहो बि दुकानदार जेको आहे सो माना 90 खां मथे था हलाइनि, बाज़ औक़ात माना 100 रुपया बि हलाईंदा आहिनि। हुनजो इहो चवणु आहे त रेट जेको आहे सो हिते आम वाबे जे शयुनि जा रेट जेको आहे सो आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि, पर मुख़्तार कार जाम नवाज़ अली या DC सांगड़ या केर बि जेको आहे सो हिते न को रेट लिस्ट चेक करणु आयो आहे, न ई शहर जो को जाइज़ो वरितो आहे। इन्हनि मुतालबो कयो आहे त रेट लिस्टनि ते कंट्रोल करायो वञे त जीअं ग़रीब आवाम खे रिलीफ फराहम थी सघे। कैमरामैन साईं बस सां गॾु मोतीराम, आवाज़ TV न्यूज़, जाम नवाज़ अली।